शहबाज शरीफ वज़ीर आज़म थींदे ई आवाम खे रिलीफ ॾियण लाइ पोरियत खे घटि में घटि उजरो ॾियण समेत अहम ऐलान कया आहिनि, जॾहिं त हिन बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ॿीहर बहाल करण जो बि ऐलान कयो आहे। नए चूंडियल वज़ीर आज़म जे पहिरें ख़िताब जा तफ़सील हिन रिपोर्ट में। मुल्क जे नए चूंडियल वज़ीर आज़म मियां मोहम्मद शहबाज शरीफ अवाम खे तुर्त रिलीफ ॾींदे पोरियतनि जो उजूरो घटि में घटि पघार 25,000 रुपया मुक़ररु करण जो ऐलान करे छॾियो आहे। घटि में घटि माहवार पघार अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान 20,000 रुपया मुक़ररु कई हुई, जॾहिं त रुॻो सिंध हुकूमत पारां गुज़िरियल बजट में घटि पघार 25,000 रुपया मुक़ररु कई वई हुई। नए चूंडियल वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ पंहिंजी पहिरीं तक़रीर में चयो त गुज़िरियल हुकूमत पारां कयल महांगाई जो वज़न अवाम मथां कंहिं हद ताईं घटि करण लाइ अवाम खे तुर्त रिलीफ ॾेई रहिया आहियूं। मुल्क जे नए चूंडियल वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में बि 10% वाध जो ऐलान कयो। मियां शहबाज शरीफ मुल्क में सीड़पकारी कंदड़नि खे अपील कई आहे त उहे बि 1 अप्रैल खां 1 लख ताईं पघार खणंदड़ मुलाज़िमनि जी उजरत में 10% इज़ाफ़ो कनि। मुल्क जे नए वज़ीर आज़म जो चवणु आहे त उन्हनि सभिनी ऐलाननि ते 1 अप्रैल 2022 खां अमल दरामद कयो वेंदो। नए चूंडियल वज़ीर आज़म पाक फ़ौज जे जवाननि जी पघारनि ऐं पेंशन में बि 10% वाध जो ऐलान कयो, जॾहिं त अवाम खे रमज़ान अल मुबारक में सस्तो अटो फ़राहम करण जो बि ऐलान कयो वियो। मियां शहबाज शरीफ चयो त असां चइनी सूबनि खे पाण सां गॾु खणी हलंदासीं। बेनज़ीर कार्ड ॿीहर शुरू कयो वेंदो, जॾहिं त बेनज़ीर कार्ड खे वधीक बहितर करे रहिया आहियूं। तालीम खे बि उन सां ॻंढियो वेंदो, जॾहिं त लैपटॉप जी विर्छ बि ॿीहर शुरू कई वेंदी।